मुल्क में महंगाई वधण सबब जिथे अवाम महंगाई जे चक्की में पीसजी रहियो आहे, माण्हू बिन वेलनि जे मानी लाइ परेशान नज़र अचे थो, उते ई सिंध सरकार अवाम खे सस्तो अटो मुहैया करण लाइ अटे जो अघु 43 रुपया फ़ी किलो मुक़रर कंदे नोटिफिकेशन जारी कयो, पर उन बावजूद दौड़ ताल के अंदर उन ऐलान ते अमल न थी सघियो आहे। दुकानदार तोड़े चक्की मालिकनि पंहिंजे हिक हटी ते क़ाइम सरकारी अघ खे थुॾे 60 रुपए खां 65 रुपया फ़ी किलो अटो विकिरो करे रहिया आहिनि। वधंदड़ अटे जे अघ ते हितां जा शहरी पिण परेशान आहिनि, पर ज़िलई ऐं तालुके इंतिज़ामिया शहर में कंहिं बि जॻह ते अटे जा रिलीफ़ी सेंटर अञा ताईं क़ाइमु न करे सघिया आहिनि। हितां जे शहरियुनि ज़िलई ऐं तालुके इंतिज़ामिया खां घुर कई आहे त फौरी तौर ते नोटिस वठंदे शहर अंदरि रिलीफ़ी सेंटर क़ाइमु कया वञनि त जीअं अवाम खे रिलीफ़ मिली सघे। तो ॿियनि शहरनि में रिलीफ ॾिनो अथनि, दौड़ खे अञा ताईं कोन ॾिनो वियो आहे। ऐं दौड़ खे आवाम ग़रीब आहे उन्हनि खे रिलीफ ॾिनो वञे। अटो हिते अञा ताईं स्टॉल कोन लॻा आहिनि, ॿियनि ज़िलनि में स्टॉल लॻा आहिनि, अञा दौड़ में स्टॉल कोन लॻा आहिनि। ग़रीब जेके आहिनि घटि में घटि अटो त जेको आहे वठी पंहिंजो पेट पाले सघनि न। अटे जो रेट एॾो महांगो थी वियो आहे, 65 खां 70 रुपया रेट। माण्हू वीचारा जेके तगारी खणण वारा, रेड़ी हलाइण वारा एॾा परेशान आहिनि। हिते अटे जो जेको रेट आहे उहो 60 रुपया, 55 रुपया, 50 रुपया, हिकु जॻह ते बि को बि हिकु रेट न आहे। सो उनजे लाइ मां आला अमलदारनि खे, DC साहब खे, असिस्टेंट कमिश्नर खे गुज़ारिश कंदुसि, खुदारा हितां जे अवाम जे भलाई लाइ किथे स्टॉल लॻायो। कैमरामैन इमरानी सां गॾु मंज़ूर अली बिरोही, सिंध TV न्यूज़ दौड़।